शहर वेझो यूसिबाद चांडियो सांगी फराहमी औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकु शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जिते बीबी यास्मीन शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA ॻोठ गेनू कोहली पहुची सिंध हुकूमत जी हाउसिंग स्कीम तहत ठहंदड़ घरनि जो इफ़्तिताह कयो। औरतुनि जे हिकु वॾे मेड़ाके खे ख़िताब कयो। औरत जी अज़मत ते ख़िताब कंदे बीबी यास्मीन शाह पंहिंजी तक़रीर में चयो त औरत ज़िंदगी जे हर रूप में निराली आहे। हूअ माउ, भेण, धीउ ऐं ज़ाल जे हैसियत सां अहम किरदारु अदा करे रही आहे। अल्लाह ताला औरत खे बुलंद मक़ाम अता कयो आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशा औरतुनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं बहितरी लाइ जदोजहद कंदी रहंदी आहे। सिंध हुकूमत जी हाउसिंग स्कीम तक़रीब में ॼाणायो वियो त सिंध हुकूमत तरफ़ां मुस्तहक़ माण्हुनि खे घर ठाहिण लाइ 3 लख रुपया ॾिना पिया वञनि। इन ई मनसूबे तहत समाजी तंज़ीम NRSP नेशनल रूरल सपोर्ट प्रोग्राम जे सहकार सां तालका टंडोबागो में केतिरा ई घर मुकमल थी चुका आहिनि ऐं अञा बि तेज़ी सां कमु जारी आहे। इहो क़दम सिंध हुकूमत तरफ़ां मिसकीन ऐं मुस्तहक़ माण्हुनि जी ज़िंदगी बहितर बणाइण ऐं औरतुनि जी रहाइश जे मसइलनि खे हल करण लाइ हिकु अहम अॻु भराई सम्झी वञे थी। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्तबा खोसो, सोशल मीडिया।